बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत वक़ार इन वीडियो में असां तव्हांजे साम्हूं हर अमल में इख़लास जे मुतालिक़ गुफ्तगू कंदासीं कि हर अमल इंसान जेको भी करे तो नेक अमाल मां जा तो फ़लिहाज़ा उन में अल्लाह ऐं उन जे रसूल जी रिज़ा और उन में मक़सूद हुजे, अल्लाह ऐं उन जे रसूल जी रिज़ा तलब हुजे। हज़रत ज़िवकार के अल्लाह सुब्हानहु व तआला कुरान मजीद में फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐं ईमान वारो, ला तुब्तिलू सदक़ातिकुम, पंहिंजे सदक़नि खे पंहिंजे ख़ैर ख़ैरात के ज़ाया न कयो, बिलमन्नि वल अज़ा, एहसान यादि कराइण ऐं तकलीफ़ ॾियण सां, कल्लज़ी युनफ़िक़ु मालहू रिआ अन्नासे, उन माण्हूअ वांगुरु जेको ख़र्च करे थो पंहिंजो माल माण्हुनि जे ॾेखावे जे लाइ ऐं न ईमान आणे थो अल्लाह ऐं क़यामत ते। मसल हू कमसल सफ़वानिन, उन जो मिसाल उन पत्थर वांगुरु आहे जंहिं पत्थर ते मिटी हुजे। असाबहू वाबिलुन, पोइ उन पत्थर जे मथां ज़ोरदार बारिश वसे। फ़तरकहू सल्दन, पोइ उहा बारिश उनखे साफ़ करे छॾे। ला यक़दिरून अला शैइन मिम्मा कसबू, उहे जेको कमायाऊं उन्हनि मंझां कंहिं शइ ते उहे क़ादिर न थियनि था। ऐं वल्लाहु ला यहदिल क़ौमल काफ़िरीन, ऐं अल्लाह न हिदायत करे तो क़ौम काफ़िर के। हज़रत ज़िवकार अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि ऐं ईमान वारो, पंहिंजे सदक़नि खे ज़ाया न कयो कि सदको करे ख़ैर ख़ैरात करे तव्हां पोइ उन शख़्स जे मथां एहसान खे यादि करायो कि मां तुंहिंजे मथां फ़लाणे ॾींहुं सदके जे तौर ते या ख़ैरात तोखे ॾिनो हुयुसि, या उनखे का ॿी तकलीफ़ और मुसीबत उनखे पहुचाए। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि जेको शख़्स ख़ैरात करे, सदको करे, पोइ उनखे एहसान यादि कराए या तकलीफ़ ॾिए, उन शख़्स जो मिसाल उन मुनाफ़िक़ वांगुरु आहे जेको पंहिंजो माल पैसो माण्हुनि खे ॾेखावे जे ख़ातिर ख़र्च करे थो ऐं क़यामत ऐं आख़िरत ते हक़ीक़त ईमान नथो आणे। तो उन जो मिसाल उन माण्हू वांगुरु आहे कि उन मिसाल उन पत्थर वांगुरु आहे जंहिं पत्थर जे मथां मिटी आहे, ज़ोरदार बारिश आई, उन पत्थर के बिल्कुलु साफ़ करे छॾियोसि। उन पत्थर जे मथां ज़ोरदार बारिश जे वसण सां उहा मिटी बिल्कुलु साफ़ लही वई ऐं उहो पत्थर बिल्कुलु साफ़ थी वियो। तो फ़लिहाज़ा उहो माण्हू जेको ॾेखावे जे ख़ातिर पंहिंजो माल ऐं दौलत ख़र्च करे थो, तो फ़लिहाज़ा उहो जेका सो आहे उन जा अमल ईअं ख़तमु थी वेंदा ऐं उन जा सदक़ात ऐं अमाल ईअं ख़तमु थी वेंदा कि क़यामत में उन जे अमाल नाम अमाल में उन जे सदक़े जो को बि नाम निशान बाक़ी न रहंदो। कि जीअं ज़ोरदार बारिश पत्थर जे मथां अचण सां उहा मिटी साफ़ थी वेंदी आहे, बिल्कुलु पत्थर साफ़ थी करे सिर्फ़ु पत्थर रहिजी वेंदो आहे, ईअं जेको अल्लाह जे राह में माण्हुनि खे ॾेखावे जे ख़ातिर ख़र्च करे थो उन जा बि अमल ईअं ख़तमु थी वेंदा। हज़रत ज़िवकार इन आयत करीमा मां मालूम थियो कि ॾेखावे जे ख़ातिर सदको करणु या ख़ैर ख़ैरात ॾियणु इहो मुनाफ़िक़नि ऐं काफ़िरनि जो कमु आहे। मोमिन अल्लाह जे रिज़ा जे तलब करण जे लाइ अल्लाह जी राह में सदको ऐं ख़ैर ख़ैरात कंदो आहे। हज़रत ज़िवकार कि हज़रत जुंदुब रज़ी अल्लाह ताला अन्हु का मरवी आहे, फरमाइनि था कि जेको शख़्स शोहरत तलबी जे लाइ अमल कंदो, अल्लाह सुब्हानहु व तआला उन जो उहो अमल शोहरत तलबी जे लाइ बणाए छॾींदो आहे। ऐं जेको रियाकारी जे लाइ अमल कंदो आहे, अल्लाह उन जे कम खे रियाकारी करे बणाए छॾींदो आहे। ऐं कि हज़रत शद्दाद बिन औस रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे, फरमाइनि था कि मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो कि आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि जीअं रियाकारी कंदे हुए ॾेखावे जे ख़ातिर सदको कयो, उन गोया के शिरक कयो। हज़रत ज़िवकार के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾेखावे जे ख़ातिर अमल करण खे शिरक सॾियो आहे। ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेको शख़्स ॾेखावे जे ख़ातिर कोई अमल करे थो उहो शिरक असगर यानी नंढो शिरक आहे। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि मां पंहिंजी उम्मत जे मथां शिरक करण खां डिॼां थो पियो कि मुंहिंजी उम्मत शिरक में मुब्तला थींदी। साहबे किराम अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, छा तव्हांजी उम्मत शिरक में बि मुब्तला थींदी? आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो
कि हाँ शिरक में मुब्तला थींदी, पर इन शिरक में न कि उहे पत्थर जी या सिज या चंड जी या पत्थरनि जी या बुतनि जी इबादत कंदा, इन शिरक में त कोन मुब्तला थींदा। पर मुंहिंजे उम्मत इन ॾेखावे जे ख़ातिर अमल कंदो ऐं ॾेखावे जे ख़ातिर अमल करणु इहो शिरक असगर यानी नंढो शिरक आहे। हज़रत ज़ी वक़ार कि हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे, वो फरमाइनि था कि क़यामत जे ॾींहुं टे उहे शख़्स अल्लाह सुब्हानहु व तआला जे बारगाह में आंदा वेंदा जंहिं ॾेखावे जे ख़ातिर अमल कयो, दुनियावे जे वाह वाह करण जे लाइ अमल कयो, रब सुब्हानहु व तआला उन्हनि खे जहन्नम में विझराए छॾींदो। नंबर 1 कि क़यामत जे ॾींहुं अल्लाह सुब्हानहु व तआला शहीद खे घुराईंदो कि अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाईंदो मूं तोते पंहिंजा इनाम कया। उहो शहीद अर्ज़ु कंदो बिल्कुलु तूं इनाम कया। तो अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए तूं छा कयो? शहीद चयो कि मां तुंहिंजे रिज़ा जे ख़ातिर तुंहिंजे रस्ते में ऐं तुंहिंजे नबी जे दीन जे ख़ातिर विढ़ंदे विढ़ंदे मां पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो ऐं मां शहीद थी वियुसि। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाईंदो न बिल्कुलु तूं कूड़ थो हणे, तो इन जे ख़ातिर मुंहिंजी रिज़ा तलब करण जे लाइ मुंहिंजे रस्ते जे ख़ातिर कि मुंहिंजे दीन जे झंडे खे बुलंद करण जे लाइ तूं कोन विढ़ियो हैं, बल्कि तूं इन करे विढ़ियो हैं कि दुनिया में तोखे शोहरत हासिल थिए, तूं मशहूर थी वञे ऐं तोखे दुनिया वारा के वॾो बहादुर सॾनि। तो फलिहाज़ा तुंहिंजो इहो अमल दुनिया खे ऐं माण्हुनि खे ॾेखावे जे ख़ातिर हुयो ऐं माण्हुनि तुंहिंजी वाह वाह कई ऐं तुंहिंजी शोहरत थी वई, तो फलिहाज़ा तुंहिंजो मक़सदु दुनिया में हासिल थी वियो। हाणे अल्लाह सुब्हानहु व तआला हुकुम फरमाईंदो फ़रिश्तनि खे उनखे कि मुंहुं भर ऐं उनखे गीलींदे उनखे जहन्नम में वञी करे सटींदा। ऐं ॿियो शख़्स हाज़िर थींदो कि ऐं उन क़ुरान जो हाफ़िज़ हूंदो ऐं दीन जो आलिम हूंदो। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाईंदो कि तूं दुनिया में क़ुरान पढ़ियो ऐं पढ़ायो छा जे लाइ? उन चयो कि या रब्बल आलमीन इन करे पढ़ियो पढ़ायो तुंहिंजे ख़ातिर, तुंहिंजी रिज़ा ऐं तुंहिंजे रसूल जे रज़ा जे ख़ातिर मूं पढ़ियो ऐं पढ़ायो, ॿी मुंहिंजी का बि मक़सदु न हुई ऐं मूं दीन जो इल्मु पढ़ियो ऐं पढ़ायो सिर्फ़ु तुंहिंजी रिज़ा जे ख़ातिर। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाईंदो तूं कूड़ थो ॻाल्हाईं, तूं इन जे करे दीन पढ़ियो पढ़ायो कि तोखे माण्हू आलिम सॾनि, मुफ़्ती सॾनि, तो फलिहाज़ा दुनिया में तोखे आलिम सॾियो वियो, तुंहिंजी शोहरत थी वई, तूं मशहूर थी वई, जंहिं मशहूर जे ख़ातिर तूं क़ुरान जो इल्मु पढ़ो ऐं पढ़ायो कि तोखे माण्हू कारी सॾनि। दुनिया में तोखे माण्हुनि कारी सॾियो, दुनिया में तोखे माण्हुनि आलिम सॾियो, मुफ़्ती सॾियो। फलिहाज़ा इन जे करे दुनिया जी शोहरत जे तलब जे लाइ वाह वाह कराइण जे लाइ रियाकारी ऐं ॾेखावे जे ख़ातिर तूं क़ुरान जो इल्मु पढ़ियो पढ़ायो, दीन जो इल्मु पढ़ियो ऐं पढ़ायो, तो फलिहाज़ा तुंहिंजो मक़सदु दुनिया में ई हासिल थी वियो, दुनिया में तुंहिंजी वाह वाह थी वई, तूं मशहूर थी वई दुनिया में। फलिहाज़ा कि अल्लाह सुब्हानहु व तआला फ़रिश्तनि खे फरमाईंदो हिन खे बि कि मुंहुं भर ऐं गीलींदे वञी करे जहन्नम में सटे छॾियो। ऐं टियों शख़्स ईंदो कि उहो अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाईंदो मूं तोखे पंहिंजो वसी रिज़्क़ मंझां माल अता फरमायो ऐं कि उहो फरमाईंदो कि अल्लाह फरमाईंदो मूं तोखे फिलाणा फिलाणा नेमतूं न ॾिनियूं। उहो अर्ज़ु कंदो या रब्बल आलमीन बिल्कुलु तूं जेका सुआ इहे नेमतूं मूंखे अता कयो, दौलत जी नेमत तूं मूंखे अता कई, मां तुंहिंजी राह में सिर्फ़ु तुंहिंजी रिज़ा जे ख़ातिर ख़र्च कयो, ॿियो का बि मुंहिंजो मक़सदु न हुयो। अल्लाह फरमाईंदो तूं कूड़ ॻाल्हायो, तूं इन जे करे ख़र्च कयो कि तोखे माण्हू सखी सॾनि, फलिहाज़ा दुनिया में तोखे सखी सॾियो वियो। फलिहाज़ा हाणे के तुंहिंजे लाइ सवाइ जहन्नम जे कुझु बि न आहे। ऐं फ़रिश्तनि खे अल्लाह फरमाईंदो हिन खे मुंहुं भर गीलींदे वञी करे जहन्नम में सटे छॾो, फलिहाज़ा उनखे बि जहन्नम में वञी करे सटींदा कि तूं सिर्फ़ु। फलिहाज़ा टे शख़्स शहीद ऐं क़ुरान जो हाफ़िज़ आलिम ऐं जेका सुआ सखी अल्लाह सुब्हानहु व तआला के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि उन टिनी खे रब सुब्हानहु व तआला जहन्नम में विझराए छॾींदो, जहन्नम में वञी करे उन्हनि खे रब सटींदो, दाख़िल कंदो। इन जे करे उन्हनि टिनिनि अमल सिर्फ़ु ॾेखावे जे ख़ातिर, पंहिंजे वाह वाह करण जे ख़ातिर उन्हनि दुनिया में अमल कया। अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे जहन्नम जो जेका सो हक़दार बराए उनखे जहन्नम ॾेई छॾींदो। हज़रत ज़ी वक़ार के तो इन जे करे जेको बि अमल कजे, नेक अमल कजे, उन नेक अमल में अल्लाह सुब्हानहु व तआला जी रिज़ा मक़सूद हुजे,
अल्लाह उनके रसूल के राज़ी करण की ख़ातिर वो नेक अमल कजे, नमाज हुजे, रोज़ो रखजे, उनका अलावा खैरात सदक़ात इल्म दीन अल्लाह जे राह में ख़र्च करना। फलिहाजा कि सिर्फ़ नीयत में इखलास होजे कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नमल अअमालु बिन्नियात औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि अमलन जो दारो मदार नीयत ते आहे कि अल्लाह जे हबीब करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजे सूरतुनि खे कोन ॾिसंदो आहे, तव्हांजे जिस्मनि खे कोन ॾिसंदो आहे, बल्कि अल्लाह त तव्हांजे दिलनि खे ॾिसंदो आहे ऐं तव्हांजे अमलनि खे ॾिसंदो आहे। तो हज़रत जी वक़ार कि हर इंसान के जॾहिं अल्लाह जे राह में ख़र्च करे थो, रब सुब्हानहु व तआला जी रिज़ा ऐं उन जे रसूल जी रिज़ा मक़सूद हुजे कि ऐं इख़लास हुजे ऐं नीयत में इख़लास हुजे, अल्लाह सुब्हानहु व तआला कि हर मुस्लमान के नेक अमाल में इख़लास जी दौलत अता फ़रमाए ऐं असां सभिनी खे हर नेक अमल में इख़लास जी दौलत अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।